आईजी सिंध डॉक्टर कलीम इमाम चयो आहे त निमृता केस बाबत जांच हलंदड़ आहे। फैसलो जुडिशियल कमीशन ई कंदी। आईजी सिंध मटियारी पहुची पुलिस अमलदारन सां गॾजाणी कई। गॾजाणी में एआईजी हैदराबाद डॉक्टर वली मोहम्मद दल, डीआईजी नईम शेख, एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुघियो, एसएसपी हैदराबाद अदील हुसैन तुनियो ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे आईजी सिंध डॉक्टर कलीम इमाम चयो त निमृता केस बाबत जांच हलंदड़ आहे, जंहिंजो फैसलो कमीशन ई कंदी। आईजी सिंध वधीक चयो त पुलिस पंहिंजो कम ईमानदारी सां करे रही आहे। मिसिंग पर्सन्स काफ़ी रिकवर थिया आहिनि ऐं ॿियनि खे रिकवर कराइण जूं कोशिशूं वठी रहिया आहियूं। डॉक्टर कलीम इमाम वधीक चयो त पुलिस जे ग्रेडनि खे अपडेट करण जी समरी जी सिंध जे वॾे वज़ीर मंज़ूरी ॾेई छॾी आहे। आईजी सिंध चयो त मेनपुड़ी गुटके ते जेका पुलिस कार्रवाई कई आहे उहा गुज़रियल दौर जी भेट में 1000 दफ़ा वधीक आहे। हुन चयो त सिंध पुलिस 99 कूड़ा केस दाख़िल कराईंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ बेकारवायूं करे उन्हनि खे अदालतुनि मां सज़ाऊं ॾियारियूं आहिनि। आईजी सिंध वधीक चयो त मटियारी पुलिस बहितरीन अंदाज़ सां कमु करे रही आहे, जंहिंजो समूरो क्रेडिट एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुघियो ॾांहुं वञे थो। आख़िर में आईजी सिंध डॉक्टर कलीम इमाम एसएसपी ऑफिस मटियारी में पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि लाइ क़ाइम कयल दरबार में शिरकत कई, जंहिंमें ऑफिसरनि तोड़े एहलकारनि खां शिकायतूं मालूम कयूं। उन मौके ते आईजी सिंध डॉक्टर कलीम इमाम पारां बहितरीन कारकर्दगी ते सीआईए इंचार्ज मटियारी वाजिद अली थईम, डीआईबी इंचार्ज मिर्ज़ा आज़म, प्रेस तर्जमान रिजिब अली जमाली ऐं ॿियनि खे अवार्ड ऐं सर्टिफिकेट पिण ॾिना। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।